उनमें टंडो अलहर ज़िले में जो है सुभाणे 15 जनवरी ते इलेक्शन थी रही है। जैसे असां यहाँ DRO ऑफिस में मौजूद आहियूं, जिते जो भी अमलो है जिन ड्यूटी लगे उन्होंने सामान वगैरह जो है वो विरायो पे वने। जैसे आवाज़ टंडो अलहर ज़िले में मजमू 5 टाउन कमेटियूं आहिनि, जैसे एक म्यूनसिपल कमेटी, एक ज़िले काउंसिल, 26 यूसियूं जेके आहिनि उहे शामिल आहिनि। जैसे हींअर जेका सुभाणे 15 जनवरी ते इलेक्शन थींदी उनमें 4 टाउन कमेटियूं आहिनि, 25 यूसियूं आहिनि। छो हिकु यूनियन काउंसिल उते हिकिड़ो उम्मीदवार फोर्थ थी चुका आहे, उन करे उते मुलतवी थी वई आहे। जैसे हिकु यूनियन काउंसिल ते जेको आहे बिना मुक़ाबले जेका उते उम्मीदवार जेको कामयाबु थियो आहे। मजमू जेको आहे 24 यूनियन काउंसिल जेको सुभाणे जेको मुक़ाबिलो थींदो आहे। उन खां अलावा हिकु ज़िले काउंसिल ते जेके आहिनि 10 उम्मीदवार जेके पीपल्स पार्टी आहे उहा बिना मुक़ाबले जेके आहिनि कामयाबु थी विया आहिनि। जॾहिं उन खां अलावा सिक्योरिटी जा इंतज़ामात जेके आहिनि उहे तमामु घणा सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं उन खां अलावा मूंखे ॿुधाइनि जेका रेंजर्स ऐं जेका आर्मी आहे उहा मुक़ररु कई विया, उहे पंहिंजे ड्यूटी जा फर्ज़ सरअंजाम ॾींदा। ऐं उन खां अलावा सामान जेको आहे जेको DRO ऑफिस में रवानो कयो पियो वञे उहा पुलिस जी सख़्तु नफ़री में जेको आहे पोलिंग स्टेशन ते पहुचायो पियो वञे। जॾहिं मजमूई तौरु जेको आहे 299 जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि ते वोट जेके क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त उन खां अलावा ॿुधाइनि 69 जेके आहिनि टंडो अलहर ज़िले में हाई सेंसिटिव पोलिंग जेके आहिनि करार ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं सिक्योरिटी प्लान जेको आहे उनखे तमामु घणो पेचीदगी सां ॾिठो पियो वञे। जॾहिं कंहिं ॿारंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे वजह सां सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे पुरसख़्तु कया विया आहिनि। जी।